जी त नाज़रीन इंडिया मां आयल असांजो हिकिड़ो महिमान आहे। साईं नालो छा आहे? आमद आमद रहीम यार खान में। साईं कीअं आया आहियो, कीअं अॻु में कॾहिं आया आहियो, कीअं पहले दावदा मथे आया और हेण ही दावदा मथे आया साईं विजारत करने की सही बादशाह की केकर महसूस कीअं कयो था? बहुत अच्छो मामलो बढ़िया हिते हिते जी महिमान नवाज़ी बहुत अच्छी ख़ुशी थी तव्हांखे? बिल्कुल बिल्कुल ज़ियारत थी साईं जी को? इंशाल्लाह राज्य वो भी को राति थी वई जी तव्हांजे लाइ ईद थी वई? जी जी मेहरबानी जी साईं गुल मोहम्मद साहब। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्हम्दुलिल्लाह अॼु अल्लाह पाक नसीब कयो वरी सफ़र पीर साईं जन जे सोबत नसीब थी। अल्हम्दुलिल्लाह कल्ह खां पीर साईं जन जे रहीम यार खान मौजूदु आहिनि। अॻियां 4 दावतूं आहिनि, हिते बि इंशाल्लाह गॾु आहियूं। और रब करीम सभिनी खे अहिड़े सफ़रनि जी सादतूं नसीब करे, बरकत वारो सफ़र हूंदो इंशाल्लाह। परे परे खां महिमान आयल आहिनि, पंहिंजा इंडिया मां आयल आहिनि। यकीनन जमायत इंडिया जी जामा हीअ जेका दावत बि आहे उहो हुतां जो जेको असांजो किंग हो गाज़ी फ़कीर कलर हीअ दावत बि उन जी आहे। त यकीनन हीअ दावत पीर साहिबु जेको मौजूदु आहे उन जी सफ़र जी जेका ओपनिंग बि कराई हुई उहो गाज़ी फ़कीर कलर हो। पहिरियों सफ़र हिन दावत तां शुरू थियो। अॼु वरी पाण सभु हिन दावत ते मौजूदु आहियूं। माशाअल्लाह ॾाढो भलो बाक़ी साम्हूं ॿार को हुजनि तव्हांखे ख़ैर बधाई कहे। जी जी जी